सैयद बि कमाल आहे। सालनि खां वठी अॼु ॾींहं ताईं संदसि ख़िलाफ़ लिखंदड़ तोड़े कमु कंदड़ टोलनि जो किरदारु तारीख़ जी धूड़ में ईअं दफ़न थी चुको आहे जो संदन किरदार जूं के हॾियूं बि सलामत नाहिनि रहियूं। सैयद जंहिं जेलूं सठियूं, नज़रबंद थियो, संदसि वसी नज़रिए ते हमला थिया, तनक़ीद जी आड़ में सखणी ॼाड़ी गारियूं ऐं मथसि गंद उछलाइण जी हर नाकाम कोशिश कई वई। हिकिड़ा खेसि मारण लाइ सीड़जी आया त ॿिया खेसि गद्दार ऐं काफ़र करार ॾींदा रहिया। हिकिड़नि खेसि नाकाम सॼो त हिकिड़नि वॾियूं स्टेजूं तयारु करे ख़ल्क़ मेड़े तक़रीरूं करे खेसि नौजवान मारींदड़ साबित करण में उमिरि ॻारे छॾी। होॾां सरकार संदसि कारकुननि खे खंभियो, चिथियल लाश ॾिनाऊं त देश जो नालो छो था खणो, जेएम सैयद जो नालो छो था खणो। पर वाक़ई सैयद कमाल आहे। एॾी प्रोपेगेंडा ऐं जबर बावजूदि अॼु बि सैयद सिंध जे मुस्तक़बिल लाइ कंहिं रोशन तारे जीअं चमकी रहियो आहे। सिंधी माइरनि जा पुट अॼु बि सैयद ऐं संदसि नज़रिए ॾांहुं ईअं पिया वधनि जीअं लतीफ़ चवाणी, अॻियां अॾिन वटि पोयनि सिर संभाहा।